कंडियारो में खबर ॾींदा हलो त DSP मोरो इमदाद सोलंकी जे बहितरीन कारकर्दगी ते SSP नौशरो फिरोज अब्दुल कयूम पिताफ़ी केस तहरीफ़ी सर्टिफिकेट सां नवाज़े छॾियो। उन सिलसिले में DSP मोरो इमदाद सोलंकी जो चवणु आहे त ॾोहारियुनि मनशात फिरोशनि खे कंहिं बि सूरत में बख़्श न कयो वेंदो, खेनि हर सूरत में गिरफ़्तार कयो वेंदो। SSP नौशरो फिरोज अब्दुल कयूम पिताफ़ी जे हुकुम ते ॾोहारियुनि ख़िलाफ़ कार्रवायूं तेज़ कयूं वयूं आहिनि। पुलिस रोज़ानो जे बुनियाद ते कार्रवायूं करे रही आहे। ॾोहारी केतिरा न बाअसर हुजनि, खेनि कंहिं बि सूरत में बख़्श न कयो वेंदो, खेनि गिरफ़्तार करे मथनि केस दाख़िल कया वेंदा। होॾां शहरियुनि जो चवणु आहे त DSP इमदाद सोलंकी बहितरीन ऑफिसर आहे जंहिं मोरो में अमन अमान जी सूरतहाल खे बढ़ाइण लाइ भरपूर कोशिशूं वरतियूं आहिनि। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल शॉप दे रहा है सबसे अच्छी सर्विस, बेहतरीन क्वालिटी के आला मयार वॉलपेपर और सीलिंग खूबसूरत डिजाइन और कलर्स में दस्तयाब है। हर किस्म के PVC वॉलपेपर्स और सीलिंग लगवाने के लिए हमसे राब्ता करें। हैदराबाद, कासिमाबाद, लतीफाबाद, जामशोरो, मीरपुर खास और सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल। राब्ता नंबर रंजन अली सोमरो 0333 370 2516, व्हाट्सएप 0333 370 7886। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।